जाती तालुके में डेंगी जो पहिरियों केस साम्हूं अची वियो। लेबोरेटरी तस्दीक करे छॾी। डेंगी में मुब्तला 38 साला कासिम राजो खे अस्पताल में दाख़िल न करण ते बेसहारा थी दरगाह मगर बहन ते पयल इंतज़ामिया अखियूं पूरे छॾियूं। एसडीएन न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम हुसैन मलाह जी रिपोर्ट मुताबिक़ जाती तालुके जे यूनियन काउंसिल करमलिक जे ॻोठ रमज़ान राजो जे रहवासी कासिम वलद गुलाम राजो खे तेज़ बुखार थी पियो, जंहिंखे जाती जे सिविल अस्पताल समेत निजी अस्पतालनि में ॾेखारियो वियो। तबियत बहितर न थियण करे कासिम राजो खे कराची जे जिना अस्पताल खणाए विया, जिते लेबोरेटरी मां डेंगी जी टेस्ट कराई वई। डेंगी जी टेस्ट पॉज़िटिव हुजण बावजूदि 2 ॾींहं दाख़िल कयो वियो, जंहिंखां पोइ कासिम जी तबियत वधीक ख़राब थियण ते वारसन अस्पताल बदिरां दरगाह मगर बहन ते आंदो, जिते सवाली थी वेठल आहिनि। ॿिए तरफ़ कासिम राजो जे भाउ खमीसो राजो जाती प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां हिते काफ़ी ॾींहं इलाज करायो पर फ़ाइदो न थियण ते कराची खणाए वियासीं। हुते जिना अस्पताल वारनि टेस्टूं करायूं ऐं डॉक्टरनि ॿुधायो त हिन खे डेंगी बुखार आहे। असां इलाज करियूं था पर 2 ॾींहं दाख़िल करे असांखे फारिग करे छॾियो ऐं भाउ जी हिन वक़्तु तबियत वधीक ख़राब थी वई आहे। असां मजबूर थी दरगाह ते आया आहियूं। हुन मुतालबो कयो त भाउ जो इलाज कराए ॾिनो वञे। होॾां DHO सिजावल डॉक्टर शहनाज़ ख्वाजा सां राब्ते करण जी कोशिशि कई, जेका कॉल अटेंड न करे रही आहे। सिहत खातो निंड में हुअण सबबि वधीक डेंगी जा केस साम्हूं अचण जो अंदेशो वधी वियो आहे।